बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मरकज़ी चेयरमैन साहब ऐं असांजो जेको बि एचआरडीओ जो फतवा आहे ऐं तमामु मोज़ीन असांजे हिन प्रोग्राम में आयल ऐं पेंडाल में वेठल असांजा दोस्त ओरे खोरे खां कई आयल भेनर ऐं भाइरो, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु ही अमन कॉन्फ्रेंस आहे। असांजे खिते में अमन बिल्कुलु न रहियो आहे। असांजी सिंध अमन जो खितो आहे, पर हिन वक़्तु असां वटि अमन न रहियो आहे। ही अहिड़ा प्रोग्राम जेके कया वञनि था त असांखे पंहिंजो अमन वापसि ॾिनो वञे। लसानी झगड़ा, मज़हबी ऐं ॿिया खोड़ सारा हिते अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था जेके बयानु करण जोगा बि न हूंदा आहिनि। त इन्हनि सभिनी खे ख़तमु करण लाइ असां ही अमन कॉन्फ्रेंस जो प्रोग्राम कयो आहे। हिन में सभिनी दोस्तनि खे जेके आयल आहिनि, जेके ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे बि अवेयरनेस ॾिनी वञे थी पई, सुजागी पैदा थिए, अवेयरनेस अचे ऐं ख़ुसूसन इंतिज़ामिया खे अपील करे थी त असांखे सिंध जो अमन वापसि कराए ॾियो। असां अमन जा पुजारी आहियूं ऐं असांखे अमन घुरिजे। असांखे ही सिंध जेका हिन वक़्तु हली रही आहे उहा सिंध न, पर असांखे उहा सिंध घुरिजे जेका असांजी अमन वारी सिंध हुई। अवां दोस्तनि जी सभिनी जी वॾी महिरबानी। पाकिस्तान जिंदाबाद, एचआरडीओ पाइंदाबाद।